नाज़रीन नवासा ख़बर शेयर कंदा हलूं। जुंगशाही में रिपोर्ट करे हुआ हुजूर अहमद ब्रोही। जुंगशाही में वाइस चेयरमैन की ज़िमनी इलेक्शन थी गुज़री। तफ़सील मूजिब 24 सेप्टेम्बर ते रथियल वाइस चेयरमैन जुंगशाही यूनियन काउंसिल में 4 वार्डन ते मुश्तमिल 6 पोलिंग स्टेशन ठाया विया, जिन्हनि में हज़ार वोटरन हूंदे भी 30% टर्न आउट रहियो ऐं पोलिंग दौरान किथे भी को अणवणंदड़ वाक़ियो पेश न आयो। जॾहिं त जुंगशाही पुलिस समेत मकली ऐं ठटे जी पुलिस मुक़रर ऐं गश्त कंदे रही। अमन अमान के बहाल रखण लाइ इलेक्शन कमिश्नर ठट्टो ऐं असिस्टेंट कमिश्नर ठट्टो पिण पोलिंग स्टेशनुनि जो दौरो कयो। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मुताबिक़ पीपी जो उम्मीदवार मक़सूद अहमद सूमरो 1284 वोट खणी कामयाबी हासिल कई आहे। ॿिए नंबर ते PTI जो उम्मीदवार मलिक नवाज़ जो कियो 295 वोट खणी। 3 नंबर ते आज़ाद उम्मीदवार वकास अहमद मुगल 210 वोट खणी सघियो। और ये मौके ते चीफ इलेक्शन कमिश्नर ठट्टो, असिस्टेंट कमिश्नर ठट्टो, DSP ठट्टो, वहीद बेग, इंचार्ज पुलिस पोस्ट जुंगशाही फरहान ऐवान, असिस्टेंट मुख्तियार कार ठट्टो, अज़ीज़ मेमण निगरानी करे इलेक्शन मुकम्मल कराई।